साईं मुंहिंजा औरत जो सतायल औरत जो ॾुखायल माण्हू भली मर्दो मरी वञे तॾहिं बि दाह कूक कंदो रहंदो। मुंहिंजा साईं हिकिड़े क़ब्रिस्तान में बैक वक़्तु ॿ मैयत अची पहुतियूं ऐं इतफ़ाक़नि ॿिन्हिनि जो मण मुक़ाम हिक ॿिए जे भिक सां हुजे। त पहिरीं मैयत ॿी मैयत खां पुछा कयो, दादा तूं जवानी में मोए, तुंहिंजी मौत जी को वजह हूंदी, ॿुधाए त उहा कहिड़ो कारण हुयो जंहिंजी वजह खां तूं जवानी में मरी वियो आहे। त ॿी मैयत जवाबु ॾिनो, अदा पुछा न कर, अदा पुछा न कर, मुंहिंजे दिमाग़ जूं नसूं टुटी पियूं तॾहिं मां जवानी में मरी वियुसि। त पहिरीं मैयत पुछा कयो त ॿुधाए उहा कहिड़ी वजह आहे जो तुंहिंजे दिमाग़ जूं नसूं टुटी पियूं ऐं तूं मरी वए। त मैयत जवाबु ॾिनो, अदा असल में किसो ईअं थियो त सुबुह सवेरे मां ठाठ फूक थी करे पंहिंजी प्यारी घरवारी, पंहिंजी मनचंदी घरवारीअ खे मोकिलाए पंहिंजे दुकान जी तरफ़ रवाना थियुसि त अचानक रस्ते ते मूंखे ख़बर पई त दुकान जी चाबी त मां घर विसारे आयो आहियां। सो मां तकिड़ो तकिड़ो पंहिंजे घर ॾे मोटियुसि। अची मां ज़ोर सां दरवाज़ो खड़काइणु शुरू कयो। 15 मिंट लगातार मां दरवाज़ो खड़कायो, मुंहिंजी घरवारी दरवाज़ो न खोलियो। सो मां मजबूर थी करे ज़ोर ज़ोर सां रड़ियूं करे पंहिंजी घरवारीअ खे सॾु कयो आहे। तॾहिं मुंहिंजी घरवारी अची जेको आहे घर जो दरवाज़ो खोलियो आहे। मां घर में दाख़िल थियुसि। मूंखे ख़बर पई त ज़रूरु को दाल में कारो आहे, हिन करे मां उहो दाल में कारो ॻोल्हणु लॻुसि। अदा मां सॼो घर ॻोल्हियो, हेठि ॻोल्हियो, मथे ॻोल्हियो, दाएं ॻोल्हियो, बाएं ॻोल्हियो, मगर मूंखे उहो दाल में कारो नज़र न आयो। नेठि मुंहिंजो बीपी हाई थी वियो, मुंहिंजे दिमाग़ जूं नसां टुटी पियूं ऐं मां थॾे ते मरी वियुसि। हाणे तूं ॿुधाए मुंहिंजा अदा त तूं जवानी में मुयो आहे, तुंहिंजे मरण जी छा वजह आहे। त उहा मैयत चवणु लॻी, ओ मुंहिंजा भाउ, ओ मुंहिंजा प्यारा भाउ, अदा सॼो घर ॻोल्हियई, हेठि ॻोल्हियई, मथे ॻोल्हियई, दाएं ॻोल्हियई, बाएं ॻोल्हियई, मगर फ्रिज जो ढकणु न खोलियई। जेकॾहिं फ्रिज जो ढकणु खोले हा त न तूं मरे हा न मां मरां हा।